कड़े सच में एक नई उम्मीद, नई आस। ॾिसंदा रहो प्रोग्राम कड़ो सच। आप आजाद हैं, आजाद रहें। आप लोग इस मुल्क पाकिस्तान में अपनी अपनी इबादतगाहों, मस्जिदों या मंदिरों में जाने के लिए। आपका मजहब क्या है, जात क्या है, कौम क्या है, इसका हुकूमत के मामलात से कोई ताल्लुक नहीं। अस्सलाम वालेकुम। आऊं पीर ताज जिलानी तव्हां ॾिसी रहियो प्रोग्राम कड़ो सच। अॼोको टॉपिक आहे हिंदू यानी अक़लियती बिरादरी अदम तहफ़ुज़। अक़लियती बिरादरी जा सूबाई ऐं वफ़ाक़ी वज़ीर माल ठाहिण में पूरा आहिनि। सिंध में हिंदू बिरादरी जा मसइला ऐं मुख़्तलिफ़ तरीक़े सां परेशान करणु हाणे मामूल जो हिसो बणिजी वियो आहे। अक़लियती बिरादरियुनि जो चवणु आहे त असांखे चंद शरपसंद वॾेरा, रईस, भोतार, कुझु शरपसंद मज़हबी माण्हू मर्दनि तोड़े ॿारनि खे अगवा, तशद्दुद, ग़ैर मज़हबनि में शादियूं करण जी कोशिश करे रहिया आहिनि, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। ऐं वफ़ाक़ी तोड़े सिंध हुकूमत ऐं पाकिस्तान जी सुप्रीम कोर्ट, चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां इंसाफ़ ऐं अक़लियत जे तहफ़ुज़ जी घुर करियूं था। आऊं पंहिंजी अक़लियती बिरादरी खे ॿुधाइण थो चाहियां त पाकिस्तान जे आइन ऐं कानून में मुकम्मल मज़हबी आज़ादी ऐं बुनियादी हक़ मुसलमान ऐं हिंदू खे बराबरि मिलियल आहिनि। हिंदू पाकिस्तान जी शान ऐं असांजी मान आहे। को बि गैरतमंद पाकिस्तानी हिंदू बिरादरी खे परेशान नथो करे सघे। ही जेके बि अक़लियती बिरादरी खे तंग कनि पिया, शरपसंद अनासिरनि जो कमु आहे। सिंध में रहंदड़ हिंदू हारी खां वठी वॾा कारोबारी शख़्सियत, डॉक्टर, प्रोफेसर, अदीब, पुरअमन सिंध धरती जा वारिस आहिनि। पाकिस्तान जे कानून जी हुक्मरानी न हुअण जे करे इंसाफ़ न हिंदू खे मिले पियो, न मुसलमान खे मिले पियो। रिश्वत, सिफ़ारिश, किलिंग, अगवा आम जाम थी रहियूं आहिनि। हुकूमती इदारनि खे खपे त कानून जी हुक्मरानी खे यकीनी बणायो वञे। सूबाई ऐं वफ़ाक़ी अक़लियती वज़ीरनि, मुशीरनि खे अक़लियती बिरादरी जे साम्हूं जवाबु ॾियणो पवंदो, छाकाणि त ही वज़ीर, मुशीर न सिर्फ़ मुसलमाननि खे बदनाम कराइनि पिया, बल्कि ॿिए पासे हिंदू खे बि तहफ़ुज़ ॾियण में नाकाम नज़र अची रहिया आहिनि। अक़लियती बिरादरी इन्हनि वज़ीरनि, मुशीरनि खे रिजेक्ट करे ऐं आईंदा इलेक्शन में नौजवान बासलाहियत, तालीम याफ़्ता अक़लियतनि जे मसइलनि खां वाक़िफ़ हुजे मौक़ो ॾिनो वञे। अक़लियतनि जा मसइला हल थी सघनि था, जंहिंजो फ़िलहाल को हल नज़र नथो अचे। पाकिस्तान में रहंदड़ अक़लियतूं ऐं ॿियनि मज़ाहिबनि खे गॾु सोच वीचार करणी पवंदी। असां पाकिस्तानियुनि खे विढ़ाइण में केरु मुलविस आहे? असांखे बैनल मज़ाहिब, बैनल मसालिक ऐं अवामी इतिहाद ते अमल करणो पवंदो। पाकिस्तानी सभु भाउ आहियूं। पाकिस्तान जो हर कल्चर, हर ज़बान ॻाल्हाईंदड़, ज़ात, बिरादरियूं, रंग, नसल, ही सभु असांजे मुल्क जा कल्चर आहिनि। सभु गॾिजी हिकु क़ौम जो सॾु ॾियूं ऐं पाकिस्तान जी तामीर ऐं तरक़ी में पंहिंजो किरदारु अदा करियूं। ऐं पंहिंजी अक़लियती बिरादरी खे चवां थो कि सिंध हुजे, पंजाब हुजे, पाकिस्तान में जिथे बि हिंदू अक़लियती बिरादरी रहनि था, इन्हनि सभिनि खे गॾिजी पाकिस्तान में कानून जी हुक्मरानी जी ॻाल्हि करणी पवंदी ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ जिदोजहद करणी पवंदी। पंहिंजी मसइलनि जे लाइ मुसलमाननि सां गॾिजी हिकु तहरीक हलाइणी पवंदी, जीअं त मुसलमाननि जा मसइला हल थी सघनि, हिंदुनि जा अक़लियती बिरादरी जा मसइला हल थी सघनि। अक़लियत बिरादरी असांजी पंहिंजी आहे, सिंध जी आहे, पाकिस्तान जी आहे, पाकिस्तान असांजो आहे। अॼोको प्रोग्राम पुॼाणी ते पहुतो। साहब बाक़ी, मुलाक़ात बाक़ी। अल्लाह साईं पाकिस्तान ऐं पाकिस्तान जी अवाम जी हिफ़ाज़त फ़रमाए। पाकिस्तान, पाइंदाबाद, पाक फ़ौज
जिंदाबाद। कड़े सच में एक नई उम्मीद, नई आस। ॾिसंदा रहो प्रोग्राम कड़ो सच।